हर साल हारियुनि जे हक़नि जी सूरत हाल जे हवाले सां हिकिड़ी सालाना रिपोर्ट मुरतब कंदा आहियूं ऐं उन्हनि खे उनजी जेका आहे लॉन्चिंग थींदी आहे। त अॼु बि असां कराची प्रेस क्लब ते सिंध में हारियुनि जे हक़नि जी सूरत हाल बाबति हिकिड़ी रिपोर्ट पधरी कई आहे, जंहिंमें हारियुनि जे हक़नि जी जेका सूरत हाल आहे उहा असांखे इंतिहाई बदतर नज़र अचे थी। सिंध में जेके 2020 जे दौरान जेके हारी ऐं मज़दूर निजी जेलुनि मां आज़ादु थिया आहिनि उन्हनि जो अंगु 3086 आहे। त इन मां ज़ाहिर थिए थो त असांजी सिंध में हारियुनि ऐं मज़दूरनि सां कहिड़ी जेका आहे ज़ुल्म ऐं बरबरीत जी जेका आहे उहा सूरत हाल आहे जंहिंखे उहे मुंहुं ॾियनि पिया। उन्हनि जे हवाले सां जेके कानून हारियुनि ऐं मज़दूरनि जे हवाले सां ठहियल आहिनि उन्हनि ते कंहिं क़िस्म जो अमल दरामद कोन थो थिए। सिंध टेनेंसी एक्ट जेको 1950 में हैदर बख्श जतोईअ जे जिदोजहद सां पास थियो हो, 70 साल गुज़रण बावजूद बि उन ते अमल दरामद न थी सघियो। उनजो हिकिड़ो सबबु आहे त सियासतदान ऐं जेके असेंबलियुनि में वेठल जागीरदार आहिनि उहे नथा चाहिनि त हारियुनि खे पंहिंजा हक़ मिलनि ऐं हू ख़ुशहाल थियनि। पहला टेनेंसी एक्ट 1950 में बना था। आज वहाँ पे उस कानून का क्या हाल है और लोगों का क्या हाल। हम ये डिमांड करते हैं सिंध की हुकूमत से कि वो फौरी तौर पर उसने जो सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया है सिंध हाई कोर्ट का फैसला टेनेंसी एक्ट पे, उसको वापस करे और टेनेंसी एक्ट के तहत तमाम जो हारी हैं उनकी रजिस्ट्रेशन हो, वो यकीनी बनाया जाए कि उनको उनका हिस्सा मिले और जो सरकारी ज़मीन है वो तमाम हारियों के ख़ानदानों में तकसीम की जाए। हम ये मुतालबा करते हैं हुकूमत सिंध से, जो मेरी अपनी पार्टी की हुकूमत है, हम ये मुतालबा करते हैं कि जो क़वानीन बनाए गए हैं हारियों के हुकूक़ के तहफ़्फ़ुज़ के लिए, मज़दूरों के हुकूक़ के तहफ़्फ़ुज़, उस पर अमल दरामद भी होना चाहिए। क़वानीन इसलिए नहीं बनाए जाते हैं कि इनको अलमारियों में सजाया जाए, क़वानीन इसलिए बनाए जाते हैं कि उस पर अमल दरामद किया जाए। इसमें कोई शुबा नहीं है कि मेरी पार्टी, मेरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है जुल्म और ज़्यादती के ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करने वाली पार्टी है। तो आज हम बिलावल चेयरमैन हमारे हैं, नौजवान हैं, कायद हैं, हम उनसे भी मुतालबा करते हैं, पार्टी से, अपनी पार्टी से भी मुतालबा करता हूँ, हुकूमत सिंध से मुतालबा हम करते हैं कि हारियों के हुकूक़ को जो है बहाल किया जाए। क़वानीन मौजूद आहिनि, टेनेंसी एक्ट मौजूद आहे, पर मसइलो इहो आहे त हुननि ते अमल दरामद जेको आहे बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। सिंध में वॾी हारियुनि जी मूवमेंट हुई, शाह इनायत खां वठी फाज़िल राव ताईं ही मूवमेंट हुई, हैदर बख्श जतोई जो नालो हुयो। पर ज़रूरी आहे जेकॾहिं असां जेका लॉज़ आहिनि हुननि ते अमल दरामद कराइणु चाहियूं था, जेकॾहिं हारियुनि ते जेको हमिलो थिए पियो उन्हनि जे हक़नि ते जेकॾहिं असां हुनखे रोकणु चाहियूं था त ज़रूरी आहे त हीअ जेके असांजी सिंध जी हारी मूवमेंट हुई हुनखे दुबारा रिवाइव कयूं ऐं उहा मूवमेंट जेकी आहे हारियुनि जी मूवमेंट ई जेको आहे उहो हारियुनि जे हक़नि जी तहफ़्फ़ुज़ करे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।